हक जानवरों की दुनिया में हक इंसानों के भूले, दुनिया वाले चुप बैठे हैं। कंडियारू में कश्मीरन सां यकजहती जे हवाले सां कश्मीर डे जे मौके ते मुख़्तलिफ़ आफ़ीसनि जे मुलाज़िमनि ऐं शहरियुनि पारां AC ऑफिस अॻियां रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदी तरबेलो स्टॉप ते पहुती, जंहिं दौरान रैली में शामिल अॻवाननि कश्मीर थींदो पाकिस्तान, कश्मीर जी मज़लूम अवाम सां ज़ुल्म बंदि कयो वञे जा ज़ोरदार नारा पिणहाया। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त भारत सरकार मज़लूम कश्मीर अवाम ते केतिरनि सालनि खां ज़ुल्म करे रही आहे। कश्मीरी धरती ते गासबाना कब्ज़ो कयो वियो आहे। हिननि आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त कश्मीर अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी भारत जी दहशतगर्दी फिलफोर बंदि कई वञे। HRJDA न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDA न्यूज़।